अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। मास्तरी जे उम्मीदवारनि लाइ ख़ुशख़बरी। सिंध काबीना उस्तादनि जी भर्तीअ लाइ पॉलिसी में नरमी करे छॾी आहे। सिंध काबीना उस्तादनि जी भर्तीअ लाइ पॉलिसी में नरमी करे छॾी आहे। मास्तरी जे टेस्ट बाबति अवां खे ख़बर ॾियूं पिया। सिंध काबीना उस्तादनि जी भर्तीअ लाइ पॉलिसी में नरमी करे छॾी आहे। औरत उम्मीदवारनि लाइ पासिंग मार्क्स 55 मां घटाए 50 मुक़ररु कया विया आहिनि, जॾहिं त अक़लियती उम्मीदवारनि लाइ बि पासिंग मार्क्स घटाए 50 मुक़ररु कई वियूं आहिनि। माज़ूरनि लाइ पासिंग मार्क्स 55 मां घटाए 33% रखी वियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे कराची मां KTN न्यूज़ जो चीफ रिपोर्टर वहीद राजपर। जी वहीद। जी उस्तादनि जी भर्ती लाइ IBA सख जी जेकी टेस्ट हुई उन ते सिंध काबीना जो वॾो फ़ैसिलो साम्हूं आयो आहे। जेके लिखत वारी टेस्ट में 55% जेके मार्कूं हुयूं उहे घटि करे जेको आहे सिंध हुकूमत उहे 50% करे छॾियूं आहिनि। इन तरह जेको आहे 14,662 जेके GEST ऐं 28,179 जेके BST जेके हुया उहे जेके इन सां रिआयत मिली वेंदी। इहो बि तजवीज़ कयो वियो आहे सिंध काबीना जे तरफ़ां जेके औरतुनि लाइ पासिंग मार्क्स 55 मां घटाए उहे 50% कयूं वयूं आहिनि। अहिड़ी तरह जेके माज़ूर जेके माण्हू आहिनि उम्मीदवार हुया उहे 55% उन जूं मार्क्स मां घटि करे 33% मार्कूं कयूं वयूं आहिनि। अहिड़ी तरह जेके 33% जेके पासिंग मार्क्स हुयूं उहे ख़ुसूसी माण्हुनि जा जेके उम्मीदवार हुया उहे 618 GEST ऐं 911 PAST जेको आहे उन ते पाण मुरादो उम्मीदवार जेके पास थी वेंदा। अक़लियतुनि लाइ जेके हुया मार्कूं उहे 55% मां जेको आहे 50% कयूं वयूं आहिनि। सिंध हुकूमत इन हवाले सां पंहिंजी पॉलिसी जेकी आहे उन जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। जी ठीकु आहे वहीद राजपर, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।